أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيتها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية فادخلي في عبادي وادخلي جنتي صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइरों अल्लाह जे दर ते दुआ ऐं इल्तिजा रब्बुल आलमीन पंहिंजे फज़ल ऐं करम सां मरहूम मग़फ़ूर हाजी बख्शल खान कांदड़ो जे कब्र जे मथां पंहिंजो रहमतूं नाज़िल फरमाए अल्लाह उन जी मग़फ़िरत फरमाए रब करीम उन जे दर्जात के बुलंद फरमाए मदीने वाले मीर जो उनके रब शन पाड़ो नसीब फरमाए उन जे बच्चन मोहतरम हाजी मोहम्मद रफीक कांदड़ो मोहतरम मुकर्रम प्रोफेसर मोहम्मद हनीफ कांदड़ो जनाब अब्दुल नबी कांदड़ो ऐं ॿियनि जन ही महफ़िल सुहिणी सजाई आहे ख़ैरात कई आहे अल्लाह उन्हनि जे रिज़्क़ में इज़्ज़त में माल में दीन में बरकतूं नाज़िल फरमाए ऐं जेकी तव्हां इन महफ़िल में हाज़िर थिया आहियो अल्लाह करीम सभिनी के मदीने वाले मीर जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए जेको दुनिया में लाडाणो करे वियो उन जे लाए सब खां भलो तोहफ़ो दुआ हूंदी आहे मज़ार में कब्र में जेको वियो उन कब्र के तव्हां पक्को कयो उन कब्र जे मथां तव्हां संगे मरमर लगायो या कुब्बा ठायो इन जो फायदो कब्र वारे के को भी ना है कब्र वारे के फायदो दींदी आ दुआ जेका जेरा करदा है मदीने वाले साईं फरमायो तो जेरी मल के फोती जे लाए उन जो पीउ या उन जो पुत्र या उन जो भा दुआ घुरंदो आ इया दुआ उन जे ऊंदा ही कब्र के रोशन करे छॾींदी आ अगर वो मयत गुनहगार आ त अल्लाह उन जे गुनाहन के बख्शे छॾींदो आ अगर खुद नेकोकार आ तब दुआ जे सदके रब उन जे दर्जन के वधाए छॾींदो आ दुआ जेरन के फायदो दींदी आ दुआ कब्रन वारन के फायदो दींदी आ दुआ आफतूं टारींदी आ दुआ मुसीबतूं ऐं शामतूं हटाईंदी आ जेका मुसीबत लथी आ दुआ उन्हे के हटाईंदी आ जेका लहण वारी आ दुआ उन्हे के बिटारे छॾींदी आ सुभान अल्लाह 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 एनो सीब कोने जो तांगो सुभान अल्लाह ही नथी निकरे प्रोफेसर साहब को नंगर भी कयो थी न जी कुछ आसरो दे तो कुछ सुभान अल्लाह से निकरे मिठा दुआ मदीने वाले मीर फरमाए तो दुआ सिलाहुल मोमिन दुआ मोमिन जो हथियार हथियार क्या लायो मोमिन जे लाए हथियार
हथियार खणबो आ दुश्मन का पंजो दिफा करण जे लाइ। बीमारी भी दुश्मन आ, मुसीबत आ, कर्ज भी दुश्मन आ, ॿिया त हो दुश्मन जेके दुश्मन आहिनि, पर दुनिया जे अंदर गम, दुख, परेशानियूं, कर्ज, मर्ज, दर्द, इहे भी इंसान जा दुश्मन आहिनि। जिंदगी ज़हर करे था छॾनि, माण्हू परेशान बणिजी थो वञे। मदीने वारे साईं फरमायो त दुआ तव्हांजो हथियार आ हर दुश्मन खे टारे छॾण वारी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे आका फरमायो अइद्दू लिल बलाए बिदुआ, मुसीबतुन खां बचण चाहियो था त दुआ जो सहारो वठो। आफतुन ऐं शामतुन खे टारण चाहियो था त दुआ घुरो। दुआ तव्हांखे हिते बि फ़ाइदो ॾींदी, हुते बि फ़ाइदो ॾींदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो त मुसीबतुन ऐं आफतुन ऐं शामतुन खे हटाइण चाहियो त दुआ घुरो। दावू मरदाकुन बिसदक, तव्हां में को बीमार थी वञे, तव्हां में को मरीज थी वञे, उन जो इलाज कयो सदके जे ज़रिए। सुभान अल्लाह, जान सोली न छॾींदो सां कांदड़ा मसे मसे मिलाए। सुभान अल्लाह। ॿुधो, दुआ उहा शइ आ जेका इंसान खे हिते बि नफ़ो ॾींदी, कब्र में बि फ़ाइदो ॾींदी, महशर में बि नफ़ो ॾींदी। ऐं साईं फरमाइनि था सदको, खैरात तव्हांखे आफतुन खां, मुसीबतुन खां, बीमारियुनि खां सदको बचाईंदो। दावू मरदाकुम बिसदका, पंहिंजे बीमारनि जी दवा कयो, बीमारनि जो इलाज कयो सदके जे ज़रिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾी महिल तव्हां सदको कयो था न, त इहो सदको मुसीबत सां टक्कर में थो अचे। टक्कर, मुसीबत चए थी लहा, सदको चए थो हट। मुसीबत चए थी पकड़ियांस, सदको चए थो न अचण ॾींदोसांइ। ॿिन्ही जो मुक़ाबलो थो थिए दू बदू। एगो सिंध पुलिस वारो मुक़ाबलो थो रही आहे, सदके जो मुक़ाबलो। सुभान अल्लाह, समझो था न, सदके जो मुक़ाबलो आहे मुसीबत सां। मदीने वारे साईं फरमायो त आख़िर सदको गालिब थी वेंदो, मुसीबत वापस हली वेंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां, मदीने वारे साईं फरमाया त ला इलाज बीमारी आहे, डॉक्टरनि जवाब ॾेई छॾियो, का दवा फ़ाइदो नथी करे, को दरमल, को फकी, को फोटो असर नथो करे। मदीने वारे साईं फरमाया त अल्लाह जे रस्ते में सदको कयो, खैर खैरात कयो, अल्लाह ताला ला इलाज मर्ज के बि रब शफा दा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पुट तव्हां डॉक्टरनि वटि वञी दवाउनि ते लख रुपया लुटायो था, दवा शफा न ॾींदी आहे, डॉक्टर शफा न ॾींदो आहे। शफा ॾियण वारो ॻाल्हायो, शफा वारो, शफा केरु ॾींदो आहे? जेकॾहिं शफा ॾियणु चाहे त हिकिड़े कख मां शफा ॾेई छॾे, पर जे रब शफा नथो ॾिए त लख लुटाए छॾे, शफा न मिलंदी। वॾा वॾा प्रोफेसर, वॾा वॾा डॉक्टर चेकअप था कनि, MRI था कनि, वॾियूं टेस्टूं था कनि, बाबा ही मर्ज़ा, दवाऊं हलियूं, फ़ाइदो न थियो। फ़ाइदो हिकिड़ो हकीम हिकिड़ो सनड़ो को कखड़ो ॾिनो, उन मां माण्हू छुटी वियो। जी मुंहिंजा साईं, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दवा खां मनो न आहे, दवा कराइण सुन्नत आहे, दवा कयो। दवा
हिस्सी इलाज आहे, रूहानी ऐं मानवी इलाज आहे सदको ऐं दुआ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जीअं दवाउनि में तासीर आहे, उहा तासीर अल्लाह रखंदो आहे। सदके में ऐं दुआ में शफा जी तासीर बि अल्लाह अता फरमाईंदो आहे। पर जिते दवा आजिज़ थी वञे उते सदको आजिज़ न थींदो आहे। सदको मुसीबत खे हटाए टारे शिफा अता करे छॾींदो। कॾहिं आज़माए ॾिसो, आज़माए ॾिसो, हे नबवी नुस्खो पैगंबर करीम जेको ॿुधायो आहे इहो आज़माए ॾिसो। मिसालन बीमारी त अॼुकल्ह आम जाम थी वई आहे न, हर घर में को न को सुतो पियो आहे, जारा भरिया पिया आहिनि, ॼणू घर हाले मेडिकल स्टोर आहे। वरी डॉक्टर बि सदको वञा न हेॾो पर्चो लिखंदा, मन हीअ न लॻे त मन हीअ लॻे, हीअ न लॻे त मन अॻे डॉक्टर हूंदा दवा हिकिड़ी या ॿ ॾींदा माण्हू खे शफ़ा मिली वेंदी। हाणे हे अले अनु ॾेई पढ़िया आहिनि, अले हिननि खे पहिरीं त मरीज़ खे निपोड़ींदा टेस्टुनि कराइण में, टेस्टुनि वारा मेडिकल स्टोर वारा इहे डॉक्टर सां कनेक्ट हूंदा आहिनि। सम्झो था, हिननि जो पाण में पेक्ट थियल हूंदो आहे। नथा ॾिसनि त बुख आहे, बेरोज़गारी आहे, गुरबत आहे, माण्हू वीचारा परेशान आहिनि। हू किथों एतिरा तुंहिंजूं टेस्टूं कराईंदा, वरी 50 क़िस्मनि जूं दवाऊं लिखंदा, मंझंदि जी जुदा, शाम जी जुदा, राति जी जुदा, 4 कलाकनि खां पोइ ही गोरी खा, ही दवा, ही टेस्ट कराए, लख रुपया किथों ग़रीब आणे। मदीने वारे साईं फरमायो त डॉक्टर दवाऊं जिते फ़ाइदो न ॾियनि नथा पहुची सघो, अल्लाह जे रस्ते ते ख़ैरात कयो, सदको कयो, अल्लाह शिफा अता करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी मुंहिंजा साईं जी, सुभान अल्लाह। ज़रूरी न आहे त को सदको तूं को पाॾो कुई, ज़रूरी न आहे त को सदके में तूं ॻऊं या ढोर कुई, न। हिकिड़ा 5 रुपया वाला तोखे ॾिना आहिनि के ग़रीब मिस्कीन खे, के मोहताज खे ॾे, हे मां सदके में थो ॾियां। अल्लाह अल्लाह, सुभान अल्लाह, खुदा जो कसम आहे, ये 5 रुपया बि रायगान न आहे। सुभान अल्लाह। जी मुंहिंजा साईं, जी मुंहिंजा साईं। मदीने वारे साईं फरमायो त असदक़तु तक़अ फी कफ़िर रहमान सुम्म तक़अ फी कफ़िल फ़कीर। जेॾी महिल तव्हां ख़ैरात ॾियो था न के फ़कीर खे, त उहा तव्हांजी ख़ैरात फ़कीर जे हथ में पहुचंदी आहे, अवल रहमान जे हथ में पहुचंदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या ख़ैरात पहिरीं किथे वेंदी आहे? अल्लाह जे हथ में, रब रहमान जे हथ में, अल्लाह जे हथ में इहे तुंहिंजी ख़ैरात ऐं सदको पहुचंदो आहे, उन खां पोइ फ़कीर जे हथ में पहुचंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं जॾहिं बानो पंहिंजे रब जे हथ में का ख़ैरात ॾिए थो, अल्लाह कंहिंजो ज़रड़ो बि ज़ायो कोन कंदुसि। जी मुंहिंजा साईं, सुभान अल्लाह। इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन। अल्लाह ताला नेकी करण वारे जो ज़रड़ो जेको सरियं जो दाणो आहे न, एतिरी नंढड़ी नेकी कंदे अल्लाह तुंहिंजो पोरियो न विञाईंदो। इन जो बि सिलो एवज़ो बदिलो ज़रूर अता। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पुट जेकॾहिं दवाऊं फ़ाइदो न थियूं न, इलाजनि मां आजिज़ थी पियो ही, मुंहिंजो चयो मञ, मुंहिंजो चयो न आहे, मुंहिंजे नबी जो चयो। जंहिंजो कलमो पढ़ियो अथई न, जंहिं नबी जो कलमो पढ़ियो अथई, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन नबीअ जो फरमान आहे। साईं फरमाइनि था सदको थोरो या घणो अल्लाह जे रस्ते में ॾियो, रब तव्हांजूं बीमारियूं, आफ़तूं, शामतूं, मुसीबतूं टारे हटाए छॾींदो। सुभान अल्लाह। घर खां निकिरो, सदको ख़ैरात करे निकिरंदा कयो। हादसा आहिनि, एक्सीडेंट आहिनि, मुसीबतूं आहिनि, अल्लाह जे हिफ़ाज़त में। सुबुह जे वक़्त में
मदीने वाले साईं जी हदीस आ साईं फरमाइनि था बाकिरू बिसदका पंजो सुबुह कयो सदके ऐं खैरात सां सुबुह जो सवेल उथी पहिरियों कम कहिड़ो कयो सदको कयो खैरात कयो पोइ लटे जी खैरात कपड़े जी खैरात पानी जी खैरात मानी जी खैरात सुभान के अल्लाह पुञारड़े के पानी जो गिलास पियारियो सुभान अल्लाह के मानी जो कन्नो खारायो इहा बि खैरात सुभान अल्लाह खजूर जी कड़ी के खारायो इहा बि खैरात खीर जी लपड़ी के दियो इहा बि खैरात इहो बि सदको आहे साईं फरमाइनि था बाकिरू बिसदका पंहिंजो सुबुह कयो सदके सां फइनल बलाह ला यतखत सदका जेॾी महिल तव्हां सदको कंदो न खैरात कंदो तव्हां जे चौधारी हिफ़ाज़त जो किलो ऐं कोट जुड़ी वेंदो सुभान अल्लाह मुड़े ध्यान कजो छितो कुत्तो थो अचे खाइण जे लाइ छितो कुत्तो भजंदे भजंदे हिकिड़ो किलो ॾिठी कोट ॾिठी वॾो कोट अंदर घिड़ी दर बंदि करे छॾी छा कंदो कुत्तो जी छा कंदो कुत्तो भली छितो आहे भौंकंदो न ॿाहिरि बीठो भौंकंदो तूं त किले में अची वे न तूं त हिफ़ाज़त में अची वे न मदीने वारे साईं फरमायो त सुबुह जी खैरात तव्हांजे हिफ़ाज़त जो किलो सुभान अल्लाह सुबुह जो खैरात कयो न तव्हांजे चौधारी हिफ़ाज़त जो कड़ो चढ़ी वेंदो किलो ऐं कोट में तव्हां महफ़ूज़ थी वेंदो जहिड़ियूं कुतनि जहिड़ियूं मुसीबतूं ॿियूं ॿाहिरि भौंकंदियूं रब तव्हांजी हिफ़ाज़त जी सुभान अल्लाह ऐं रात जे वक़्त में को साइल अचे न ख़ाली न मोटायो रात जे वक़्त में सिज लहण खां पोइ को बि साइल अचे न उनखे खाली न मोटायो भला उहा जेका शइ घुरे थो तव्हां वटि न आहे हथ जोड़े चओ दादा माफ़ कजांइ छिड़प न ॾिजो गुथो लफ़्ज़ न ॻाल्हाइजो के मंगते के साइल के बुरो मुंहुं करे छिड़प ॾेई उनखे तड़ाइजो न उनखे लोधाइजो न इहा मुंहिंजी नसीहत अथव कांधड़ा कन खोले ॿुधो जेकॾहिं तव्हां वटि सिचल थिए खां पोइ को साइल अचे थो न कहिड़ी ख़बर त इहो इंसान आहे या अलाह को मलाइक मोकिलियो आहे तव्हांजे सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस आहे टे संगती हुया हिकिड़ो हो गंजो ॿियो हो कोढ़ियो टियों हो अंधो अल्लाह ताला हिकिड़े मलाइक खे मोकिलियो इन्हनि टिनी जो इम्तिहान कर मलाइक माण्हू जी सूरत में इंसान जी सूरत में फरिश्तो सभ खां पहिरीं आयो गंजे वटि अड़े कर ख़बर कहिड़ो हाल आहे कि गंजो आहियां हर को माण्हू मेहणा थो हणे गंजा गंजा ताना था माण्हू हणनि वार कोन्हे को हेॾाड़ी मुछूं गंजो कुझु कोन्हे मिस्कीन आया गरीब आया वेलो खावा तो वेलो वेठो आया की गाल बुध ये हथड़ो फेराईस मथे ते दाढ़ी ते भेरुन ते हथ फेराईस अल्लाह कंदो सोहणा वार जमंदई सुभान अल्लाह मिस्कीन आई कि हाँ मिस्कीन है हिकड़ी डाची काहे आई डाची व्यामू जे व्यामू समझो था न व्यम जे करीब दुआ तो जे अल्लाह हिन डाची में बरकत विझंदी सही मलाइक हिन खबर न हुई तो कोई मलाइक हुयो मलाइक पर माण्हू जे सूरत में हे किस्सो आखाणी ना है मदीने वाले साईं जी हदीस आहे सही बुखारी में सही मुस्लिम में सच्चो वाक़िया साईं पटे ॾींहं गुज़रिया अचे वार फुटण शुरू थियसि सोहणा वार गफूर मुछूं बची वियूं सुहारी बची वई मथे जा वार बची विया ॿिनि टिनि ॾींहंनि खां पियो उहा ॾाची व्याई गोरी ॾिनई तोड़ड़ी ॾिनई वरी से उन मोचे वधी अचे उन में माल में बरकत पई थोड़े ही वक्त में वार भी सुहणा थी विया ऐं सही मुंहिंजा उहे अचे जो माल वधियो अचे जो बरकत पई त गउन जा इन्हनि जा पंहिंजो ॾाचुनि जा वक्त थी वियसि हलिया माल जा भाणा भरजी वियसि हलिया
पुट रब जेका केड़ी देर आज ॾियण ते अचे जी मुंहिंजा साईं सुभान अल्लाह छा था चओ ॾियण ते अचे त देर आला खुशहाल थी वियो मालदार थी वियो मलाइक वियो वरी ॿियो कहिड़ो सन थी वियो बस ॿ टे ॼणनि यादि कयो हे ॻाल्हि यादि कर वरी घर वारी खे ॿुधाइजे वञे उनजो बि हक़ आहे न हू हदीस यादि न बीहंदी भला हे किसो त यादि बीहंदी न दिल ते लिखी छॾ सॼी उमिरि कम ईंदी ॿियो संगती कहिड़ो हुयो कोढ़ियो मलाइक आयो कोढ़े वटि इंसानी सूरत में अब कर त ख़बर कहिड़ो हाल चाल आहे कि हाल कहिड़ो थो पुछी हेरिस कोड़ जी बीमारी अल्लाह पनाह में रखे कोड़ हिकिड़ो ख़तरनाक मर्ज़ आहे ही चमड़ी ॻरंदी आहे चमड़ी जीअं टुशो वेंदो गंद वेंदो ऐं उहा ॻरंदी वेंदी फिसंदी वेंदी ॾाढी ख़तरनाक बीमारी आहे अल्लाह शल सभिनी खे पनाह में ही कोड़ जी बीमारी आहे इन में बदबू आहे धप आहे माण्हुनि जे मजलिस में नथो वञी सघां कंहिंजे पासे में वेही साह नथो कयां ॾाढो परेशान आहियां मिसकीनी आहे गुरबत आहे हिकिड़ो हीअ बीमारी बि मिसकीनी चेहरिया हथड़ा फेरींसि अलाह कंदो त कोड़ छॾे वेंदी माल कहिड़ो वणंदो अथई माल गांव माल वणंदो आहे गांव हिकिड़ी व्यामूं ॿियूं काहे आहे दुआ थो ॾिए अलाह हिन में बरकत विझंदी अबा मलाइक त हलियो वियो पर ॿ टिनि ॾींहंनि खां बिना दवा जे अचे फट छुटंदा विया चमड़ी सही थींदी वई उहा कोड़ जी बीमारी ख़तम थींदे थींदे चंद ॾींहंनि में या चंद महीननि में चमड़ी साफ़ सालिम कोड़ ख़तम ऐं जेका ॻऊं ॾेई वियुसि अचे उनखे बरकत पई अचे माल वधियो ॿ फर पई अचे माल वधियो त माल जूं खेरियूं थी वियसि खुशहाल थी वियो तंगी वई मिसकीनी वई बीमारी वई खुशहाल बणिजी वियो हलियो वरी मलाइक आयो टियों संगती कहिड़ो हुयुसि ख़ुदा ख़ुशि कंदी नबी ॿिन्ही अखियुनि खां माज़ूर मलाइक आयो उन वटि अरे कर ख़बर कहिड़ो हाल वाला कि हाल कहिड़ो थो पुछी हिकिड़ो त अंधो आहियां धापड़ खाईंदो थो वतां धिका थाबा खाईंदो थो वतां अखि कोन्हे इंसान त नूर न त जेरे खणी ॾाढो परेशान आहियां ॿियो मिसकीनी ॿियो गुरबत चेहरिया हीअं मलाइक हीअं अखियुनि ते हथ फेरियसि तड़े खड़े ॿई अखियूं रोशन सुभान अल्लाह सुभान माल कहिड़ो वणंदो अथई बकरियूं वणंदियूं बकरियूं हिकिड़ी व्यामूं बकरी अचे ॾिनईसि चई हिन में दुआ थो ॾियां अलाह कंदो बरकत मलाइक हलियो वियो साईं अखियूं त रोशन थी वियूं ऐं उहा बकरी जेका ॾिनईसि अचे हुन में बरकत पई अचे ॿियनि जूं बकरियूं हिकिड़ो फर ॾियनि हिन जी टे चार फर पई थोरे ई वक़्त में माल जा धण थी विया अजड़ थी विया हाणे जॾहिं टिनी खे खुशहाली बि मिली वई मर्ज़ बि टिनी जा लही विया उन साॻे मलाइक खे रब फरमायो त हाणे वञ मुंहिंजे बाननि जो इम्तिहान वञी वठ मुंहिंजे बाननि जी परखा थो कयां हाणे वञी इन्हनि जी आज़माइश कर त मुंहिंजो नालो सुञाणनि था या नथा सुञाणनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट मूंखे ध्यानु आहे मलाइक वरी को ॿियो रूप वठी इंसानी सूरत में पहिरीं आयो हुन वटि गंजी वटि अबा मां मिसकीन आहियां मुसाफ़िर आहियां रस्ते जो सामान खुटी पियो आहे मूंखे अलाह जे नाले ते हिकिड़ी इहा ॾाची हिकिड़ी मूंखे ॾे उन रब जे नाले ते तो घुराए तूं गंजो हुए रब तोखे सुहिणा वार ॾिना तूं मिसकीन हुए रब तोखे खुशहाल माला माल कयो उन अल्लाह जे नाले ते मूंखे हिकिड़ी ॾाची छेड़े तूं वरी मुझे ओ ताकत अचे मूंखे ताना धोणी त मां गंजो हुयुसि मूंखे तो चई त मां ग़रीब मिसकीन हुयुसि ही माल मुंहिंजो बाबो खुशहाल मुंहिंजो ॾाॾो खुशहाल मुंहिंजो घराणो खुशहाल असां अबे ॾाॾे मालदार उता
ताकी मानू कदे मां गंजो होस तुम के ताना हणा निकरो ताके मुदे पुछड़ो न कया ए पैसे जो नशो जो क्यों पैसे जो नशो हां पैसे जो ड्रो या वाणियो पचाए या खैरात तो नहीं रंदो उनके ताना ही तो तू मुखे चई तो मां गंजो हुयस कदे गंजो हुयस मन कर मुझे ओ ताक मां तो पुछड़ो न कया भला अल्लाह ये कंदी जी अगे हुए मलाक हलियो यो ऐं अचे वार चरो लगुस वार पे छणन शुरू थिया माल में नुकसान पवण शुरू थिया थोड़े ही वक्त में माल व्या दौलत वई बंगला व्या माड़ियूं वियूं ऐं उहे वार व्या सागो गंजो सागो सुन्यो तरड़ अल्लाह जा फैसला अजीब है अल्लाह जा फैसला अजीब है रब के देर न लगंदी है कंहिंखे लाहे इज्जत दे कंहिंखे चाड़े कंहिंखे इज्जत दे कंहिंखे ज़िल्लत दे अल्लाह जा फैसला पाण जाने वरी मलाइक सगोरो आयो ॿियो संगती केड़ो हुयो कोड़ वारो अवा मां मुसाफिर आया परदेसी आया रस्ते जो सामान खुटी वियो आ अल्लाह वास्ते मुंहिंजी मदद कर परदेसी आया दुआ ॾींदो साईं मेहरबानी कर अल्लाह तोखे माल ॾिना आहिनि तूं अॻे कोड़ियो हूंदे कोड़ में तोखे बदबू जिस्म मां पई निकिरंदी हुई मिसकीन हुई रब तोखे मालदार कयो खुशहाल कयो उन रब जे नाले जे तोखे शिफ़ा ॾिनी कोड़ जे मर्ज़ खां जे रब तोखे आजो कयो मिसकीनी गुरबत मां छॾाए रब तोखे मालदार ऐं खुशहाल कयो उन अल्लाह जे नाले ते हिकिड़ी गऊं मूंखे जेड़े तूं वरी मूंखे ताना तो हणी त मां कोड़ियो हुयुसि मां मिसकीन हुयुसि हे माल मुंहिंजो बाबो ॾाॾो पर ॾाॾो असां असुल खानदानी पैसो तो अचे न माण्हू जो ॻाल्हाइण मटिजी वेंदो हलण मटिजी वेंदो काटन जा कपड़ा कलफ लॻल पाए सेंट हणी हलंदो सम्झो तो ॼण सिंध जो वाली मां अबा भुट्टो बिलावल छॾी थी या जान जो तूं तो सिंध जो वाली थी चढ़न न चढ़न ठप्पा हणी चढ़ी वेंदा तू पंहिंजी औकात में रह ॻाल्हि सम्झो था न पैसे जो नक्शो असुलियत विसरी वेंदी आहे त मां असुल छा हुयुसि कल कलो को मिसकीना अॼु रब बंगला ॾिना माड़ियूं ॾिनियूं त ग़रीब मिसकीन सां नफ़रत थो करे मिसकीन ते अख नथी ॿुॾेसि हितों हिकिड़ो माण्हू वियो कराची वॾो ऑफिसर थियो अब चुपड़ी त कर घड़ी करे कंहिंजो सुठो मुंहिंजो आहे कराची में वॾो ऑफिसर थी वियो ॻोठ जो को मिसकीन माण्हू हुन जो को कमड़ो पियुसि उते वियुसि कराची हाणे हुन जे बंगले ते पहुतो त पुछेसि थो त केरु आई छो आयो आहीं बा सुञाणी नथो तुंहिंजो पाड़ेसिरी आहियां फलाणो आहियां बाबो मुंहिंजो फलाणो चाचो फलाणो गॾु रहिया आहियूं ॻोठ में गॾु माल चारियो थो छाजे लाइ कहिड़ो कमु अथई जी यार सुञाणी त नथो मूंखे मां तुंहिंजो पाड़ेसिरी आहियां तुंहिंजे ॻोठ जो रहवासी आहियां हा पर आयो छाजे लाइ कमु कहिड़ो अथई न चाहे जी सलाह न अंदर विहारीसि ग़रीब जा मेरड़ा कपिड़ा ॾिसी कहिड़ो कमु अथई छो आयो आहीं चई ॿुधो अथमि त तूं अंधो थी पियो आहीं तो सारा रज़ा लाजी करण आयो आहे छिड़े अंधो किए थियो है ये क्यों न मुके जे अंधो नहीं बड़ा गड्डू गुजारियो तो जिंदगी गड्डू गुजारी तो 5 रुपया थिया दई तो तू सुञाणी न तो मुके अब समझो था या न हां पैसे वाला औकात में रह अल्लाह के दीते भी देर न लगंदी आ फुरीदे भी देर न लगंदी आ ए मशो मगरूर पर हिल्मे खुदा देर की रद सख्त की रद मर्दुरा अल्लाह बुर्दबारा उन्हें जे बुर्दबारी ते मगरूर न थी मिस्कीनन सा जुल्म न कर केंजे प्लाट ते कब्जो केंजे घर ते कब्जो केंजो
माल खाई वियो कंहिंजो वरसो खाई वियो यतीमन जा माल गिरकाए वियो चवे थो त बस मूंखे केरु आहे चवण वारो कोर्टूं मुंहिंजूं पुलिस मुंहिंजी फौज मुंहिंजी आहे पर न बादशाही अल्लाह जी आहे हुकूमत अल्लाह जी आहे पर सही दुनिया ॾाढी ख़राब आहे जंहिंखे पैसो थो अचे न या जंहिंखे कुर्सी थी मिले जंहिंखे ताक़त थी मिले उहो उन जी कंहिं ते अख नथी बुॾे सम्झे थो त आया आहियूं मां लोणे फेर लपाट लॻंदई ना त लतीफ़ चए पंहिंजे औकात में रहो अल्लाह जे धरती ते बादशाही अल्लाह जी आहे हुकूमत रब जी आहे मुल्कन जो धनी अल्लाह हुआ इज्जतुन जो मालिक अल्लाह हुआ ज़लील बनाइण वारो भी अल्लाह हुआ कंहिंखे मिस्कीन बनाई रब जी मर्ज़ी आहे कंहिंखे अमीर बनाई अल्लाह जी मर्ज़ी आहे मिस्कीन ईअं न चवे त मां ज़लील थी वियुसि वॾेरो ईअं न चवे त मां हेॾो वॾो मालदार थी वियुसि फैसला रब जे हथ में आहिनि जी तू मूंखे चवीं थो त मां कोड़ियो हुउसि कॾहिं मां कोड़ियो हुउसि रे चईं थो मां मिस्कीन हुउसि मुंहिंजा अब्बा ॾाॾा सभु असां मालदार बंगुलनि वारा तू मूंखे ताना थो ॾी गऊं तो ॾियां गऊं ॾिबियूं हन छा न रुपयो न टको न पैसो वरी गऊं तो मूंखे कोई वरी मूंखे ताना थो ॾी कोड़ जा निकुर मुंहिंजो औताक मां त पुछड़ो न कयां त भला अलाह ईअं कंदुई जीअं हुए फ़रिश्तो हलियो वियो अचे बीमारी कोड़ जी लॻी अचे माल में नुक़सान पिया अचे खसारा पिया वक्त गुज़रंदे देर न थी काॾे विया माल काॾे वियूं दौलतूं काॾे विया पैसा काॾे विया उहे माड़ियूं ऐं बंगला काॾे वे उहो जेको सेहत वारो चमड़ी सुहिणी वारो उहो मंज़र ख़त्म थी वियो वरी साॻी कोड़ जी बीमारी साॻो सुञो टाक बणिजी वरी मलाइका जो टे संगती वठी वो कहिड़ो नाबी अबा मां मिस्कीन आहियां मुसाफ़िर आहियां सफ़र में मुंहिंजो सामान खुटी वियो आहे अल्लाह जो नालो वठी आयो आहियां रब जे नाले ते मूंखे उन रब जे नाले तो घुराए जो तूं अंधो हुए रब तोखे अखियूं ॾियूं तूं मिस्कीन हुए रब तोखे मालदार कयो उन अल्लाह जे नाले ते मूंखे हिकिड़ी बकरी जो सवाल चई तूं सच तो चवीं बराबर मां अंधो हुउसि मूंखे मुंहिंजे रब अखियूं ॾिनियूं मां मिस्कीन हुयुसि मां ग़रीब हुयुसि मुंहिंजे रब मूंखे खुशहाल बणायो आहे मां सदके वञा रब जे नाले तां उन मालिक जो नालो खणी आयो ही हिकिड़ी बकरी छा सभु धण का आहे सभु शइ जेका घुरंदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मलाइक चयोसि त मूंखे न बकरी खपे न माल खपे मां अल्लाह जे तरफ़ां आज़माइश इम्तिहान बणिजी आयो हुउसि तुंहिंजा ॿई संगती नापास थी विया तूं कामयाब थी वे मां दुआ थो ॾियां अल्लाह अञा तोखे वधीक मालामाल ओ अदा ओ मिठा हिन धरती ते हिन अल्लाह जे बादशाही में बस करे वे तोखे ख़बर न आहे इहो पैसा थो छोड़े मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मुंहिंजे लाइ लख रुपया थी वियो ओ मिठा हिन धरती ते मुंहिंजे रब जी बादशाही आहे ऐं मूं अर्ज़ पे कयो त राति जो साइल ख़ाली न मोटाईंदा कयो हीअ राति अचे थी पई 15 शाबान जी जिनके सरबुआ शबे बरात यानी छोटकारे जी रात तव्हां वटि त फटाका वटाका कोन हूंदा मिली न कयो कांधड़ा सियाणा थियो ये जेके फटाका छोड़ण आहिनि न ॼाटियूं ॿारण फटाका छोड़ण ये काफ़रनि जी रस्म आहे हिंदुनि जी रस्म मुसलमाननि जी रस्म न आहे ऐं इहा ॿाहिरि रुॻी असांजे सिंध में पाकिस्तान में ॿिए दुनिया जे कंहिं बि मुल्क में इहा रस्म कोन्हे हिते वाणिया रहंदा न हिंदू पाकिस्तान ठहियो हिंदू लॾे विया पर इहा पंहिंजो छठी ऐं इहा फटाका छॾे विया
बारड़ो चवंदो आहे न छठी कंदा आहिनि या छठी मुसलमाननि जी कोन्हे या छठी हिंदुनि जी आहे छठी जी रस्म जेका आहे न या हिंदुनि जी रस्म आहे ॿियो हे फटाका छोड़ण आतिशबाज़ी करण ईद ॼाटियुनि वारी ईद करे मल्हाइण मुसलमाननि जी का बि ईद ॼाटियुनि वारी न हूंदी आहे मुसलमाननि जी ईद अल्लाह जी इबादत बंदगी नमाज रोज़ो ज़िक्र दुआ वारी ईद हूंदी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हां साईं फरमाईंदा या 15 शबान जी रात ईंदी अल्लाह ताला आसमान दुनिया ते लही ईंदो रब पंहिंजे पाननि जे करीब थी वेंदो रब पंहिंजे पाननि जे निगाह रहमत फरमाईंदो फी लैलतिन निस्फ मिन शअबान यगफिरुल्लाह अज़्ज़ व जल्ल लिअहलिल अर्द इन रात 15 शअबान जे अंदर अल्लाह पंहिंजे पाननि खे बख़्शे छॾींदो आहे माफ़ी ॾेई छॾींदो इन रात के अंदर ये शैतानी कम न कबा अल्लाह की इबादत कबी रब की बंदगी दुआ इल्तिजा नफल पढ़बा अल्लाह के हुजूर में सजदा कबा तो मन रब राजी थे सो बसरे जे शहर में हिकड़ो मालदार हो पैसे रोकड़ वारो नालो उस नईम सेठ करोड़पति समेत उनजा नौकर चाकर खिदमत गुजार बेली बाना बानियूं 15 शबान जी रात आई सिजल थे खां पो ये दरवाजे ते सदा आई मां 3 ॾींहंनि जो बुखारो आया अल्लाह वास्ते मानी जो त मूं अर्ज़ कयो त पैसो माण्हू खे मगरूर करे छॾींदो आहे नौकर खे चई त हीअ रात का पिनण जी आहे हेड़ी भलारी रात में बिन पेनू सुख फिटाई छड़ियो अड़े बटे पादर दवाए कढी नौकर वियो ने गरीब के पादर हली मारी कुटे तड़ाए छड़ी उन मथे ने हारे मुजा मौला ओ मुजा रब करीम अज जे पंजे खजाने मा दिया त भलारी रात छो पादर खावा ए मुजा मौला मुझा रब करीम इन जालिम मुखे मारायो आ मुखे ईज़ायो आ या दाह मा तोखे तुड़िया मदीने वाले साईं फरमायो मुझे ध्यान कयो पुत्र मुझे तवज्जो कयो मुझे सोने नबी फरमायो आ त उन माण्हू जी आह का ड्रिजो जे जो अल्लाह का सवा ॿियो को ॿुधण वारो न जेकने मुखे केर हथ लाइंदो सोचींदो यार दिल पर साईं में की हथ विझा इन जा एडा मुरीद आहिनि जमायता फकीर आहिनि साईं जा के ऑफिसर हूंदा के मुंह में हथ न विझंदो प्रोफेसर साहब में हथ न विझंदो बाबा वॾी पोच वारो माण्हू आहे जो भाई इंस्पेक्टर जेकॾहिं हिन खे हथ लादुम त उहे टीप अची वेंदी पर हिकिड़ो ग़रीब आहे छिनल फाटल कपड़नि वारो जंहिंजो अल्लाह खां सवाइ ॿियो केरु न साईं फरमाईंदा उनजी आह खां बचजो उनजी दाह खां बचजो तू समझींदो हे निधण को आ पर उनजो धणी न हिनके माराई बेइज्जत करे तड़ाए कढी छॾी ही गरीब रोंदो ऐं कंदो हलियो हुयो अल्लाह जो फैसलो लिखी दियो 15 जी रात तकदीर उनजा फैसला लिखी अचे उन नईम सेठ जे माल में नुकसान पवण शुरू थियो हेडो हजारन जो नुकसान हेडो लखन जो नुकसान हेडो करोड़न जो टोटरो जाडू खबर पई अचे नुकसानन माल में नुकसान औलाद में नुकसान घराने में नुकसान हिकड़े डी ज़ाल के चीमू तो के तलाक ॾिनी निकुर मुझे घर में ज़ाल चयो म्या मां बेगुनाह मूं तुझो केड़ो डोक है मुखे छो तो तलाक ॾी बस निकुर तलाक ॾेई कढी छॾी माई इज्जत गुजारे वनी बियो को लिखियो लेख साल पूरो न थियो आ वजीराबाद वारो साल पूरो न थियो आ वो सागो मानू किस्तो हथ में गोदड़ी दिची में नईम सेठ पिनण शुरू कई
पिनंदे हिकड़ी वडी माड़ी ॾिठई वडो महल बंगलो ॾिठई उन जे अॻियों बि किस्तो झले सदा हई मां 3 ॾींहंनि जो बुखारो आया अल्लाह वास्ते मानी के भोज उहा सागी सदा जेका पर साल गरीब दर ते हई 3 ॾींहंनि जो बुखारो आया मानी के बुखार माई घर धन्याणी मानी खणी आई इनखे जो ॾिठई त माई जी दाह निकिरी या उन जी घर वारी हुई अॼु जेके तलाक ॾेई कढियो हुई माई वठी रुनी रोंदी मोटी मुड़स पुछुस त ख़ैर त आहे फ़कीर का बेअदबी कई या गुस्ताखी कई छो रोंदी आई चई मुंहिंजा घर वारा फ़कीर कुछ न चयो आहे पर मूं अॼु वाहिदुल क़हार जो फ़ैसिलो ॾिठो अल्लाह अॼु रब जी क़हारियत ॾिठी अथम तोखां अॻ में मुंहिंजो निकाह नई मसेठ सां हुयो जेको किरोड़नि सां कुॾण वारो हो अॼु उनखे पिन ते ॾिठो अल्लाह उन जे गिचीअ में गोदड़ी हथ में किस्तो ॾिठो अथम रब जी बेनियाज़ी क़हारी खे ॾिसी मूंखे रोअण अची वियो साईं सोनो लजपाल भिटाई तो फरमाए साईं तू सुभान तोखे चारो नाहे चवण किथे वसंदड़ शहर बैरान करी किथे वसाई वाहण कनखे पाली पाल क्युन में कनखा पिहाई पाण कनखे दान न दी कदमड़ी कनखे माया दी पियो मण कनखे बेकन बख्शी बकरी जी कनखे धणी दी पियो धण तेलाऊं ताहण था कन लिंग लतीफ अल्लाह 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 तेलाऊं ताहण था कन लिंग लतीफ माई रोई चवे थी घर वारा तो खाग में जैसा मुझो निकाह हुयो अजु ने नई मसेठ के पिन दे तने रुआ थी तरफ जी जात बेनियाज़ा उन्हें मुड़स चयुस त इने का अन्या वडी गाल दी बुधाया मां वो सागो पेनू आया अजो की रात मुके पातर हणी तड़ाए कढियो हुई हिकड़े साल में रब फैसलो कयो माड़ियों मुखे ॾिनई बंगला मुखे ॾिनई उन जी ज़ाल मुझे निकाह में ॾिनई उनखे पेनू बणाए मुझे दर ते रब पिनायो वदा मगरूर न थियो अल्लाह जी बादशाही अल्लाह वटि देर हूंदी आहे पर अंधेर न हूंदो बादशाह महल ठहरायो कीमती महल जॾहिं महल ठही तैयार थियो महल जॾहिं ठही तैयार थियो पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि सूधो घुमण जे लाइ दरवाज़े ते महल जे अॻियों हिकिड़ी कखाई झुकी ठहियल हुई झूपड़ी कखाई पुछई त ही झूपड़ी कंहिंजी आहे हिकिड़ी बुढ़ड़ी आहे कुराड़ी औरत आहे बेवाही आहे ॿियो केरु हुन जो धणी थोड़ी कोन्हे बसि इन झुगीअ में राति जो अचे रहंदी आहे ॾींहं जो गदाई सफ़ाई कंदी आहे पिनंदी आहे राति जो अचे इन झुगीअ में रहंदी आहे बादशाह चयो त हेॾो वॾो महल उन जे दरवाज़े ते इहा झूपड़ी ठहे थी मुंहिंजे महल जी रौनक फिटाए छॾी छो फिटाए छॾी ड्रायो झूपड़ी मैदान साफ़ कयो साईं बादशाह जो हुकुम मिलियो मैदान साफ़ थी वियो झूपड़ी रही वई कख काना खजी विया मैदान साफ़ जेॾीमहिल शाम थी उहा बुढ़ड़ी कुराड़ी आई ॾिठई त मैदान साफ़ पियो आहे झुगो कोन्हे को ओॾीमहिल पुछई त भाई मुंहिंजी झुगी काॾे वई माण्हुनि ॿुधायो त बादशाह आयो आहे माल घुमण जे लाइ सो उन
चयो त हिन झुकी मुझे महल जी रौनक फिटाए छॾी आहे उन बादशाह हुकुम ॾिनो झूपड़ी ठाहे छॾी ओॾी महिल उहा ग़रीब बुढड़ी मथे निहारी मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम मां कोन हुयसि तूं काॾे वियो हुए मुंहिंजा मौला जे मां न हुयसि तूं काॾे वियो हुए मुंहिंजा मौला ही बादशाह मुखों ॾाढो आहे भला तोखों त ॾाढो कोन्हे मां ग़रीब आहियां बुढड़ी आहियां ज़ईफ़ आहियां मुंहिंजा मौला तोखों त बादशाह ॾाढो न आहे मुझो अछो जो मां रात सिर सियारे जी रात किथे गुजारींदसि रब जे तरफ़ां हुकुम मिलियो मलाइको जे मुंहिंजी बुढड़ी जो इहो झुगो ड्राथो आहे इन खे महल सूदो ज़मीन में ग़रक़ करे छॾियो ओ मिठा अल्लाह जी बादशाही में मगरूर न थियो रब जी हुकूमत में ॾाढ मुड़सी न ॾेखारियो ग़रीब आहे मिस्कीन आहे पर उहो बि निंधण कोन आहे उनजो बि धणी आहे ऐं तोखे ख़बर न आहे त मदीने वारे साईं खे पंहिंजी उम्मत केॾी प्यारी मुंहिंजो लजपाल नबी पंहिंजे ग़ुलामनि पंहिंजे उम्मत जे मथां महिरबानी करण वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे तुंहिंजी दाह मदीने पहुती जे तुंहिंजी दाह शाहे नजफ वटि मौला अली वटि पहुती जे तुंहिंजी दाह बगदाद में पहुती वो तुंहिंजो ख़ैर न हूंदो वो तुंहिंजो ख़ैर न हूंदो ओ मिठा कंहिंसां ज़ुल्म न कर कंहिंसां नाजाइज़ी नाइंसाफ़ी न कर कंहिंजी हक़ तलफ़ी न कर हर कंहिंसां बाज शफ़क़त ऐं प्यार हीअ वाट हुजे ॿांह ॿधण वारी हाँ जेॾो अल्लाह वॾो बणावई न ओतिरो तो में न्याज़ ऐं निवड़त हुजे अल्लाह खे इहे माण्हू वणंदा मदीने वारे साईं वटि बादशाह जो एलची आयो हुजूर जे वजूद में अल्लाह ताला रोब रखायो रोब बादशाह जो एलची आयो हीअं ॾके पियो हीअं फरके पियो त मदीने वारे साईं फरमायसि छो थो ॾकी चईसीं तव्हांजी हेपत खां पाण फरमाए त मां सुकल गोश्त खाइण वारी अरबियाणी जो पुट आहियां मूंखां ड्रिज न मां को बादशाह न आहियां मां तुंहिंजे लाइ दुआऊं घुरण वारो उम्मत के सबक हुयो उम्मत के तालीम हुई सुकल गोश्त खाइण वारी अरबियाणी जो मां पुट आहियां मां को बादशाह न आहियां छो थो ॾकी छाजे लाइ तो परेशान थी मिठा हिन धरतीअ ते अल्लाह ताला खे जे राज़ी करण चाहियो था न खुदा जी ख़ल्क़ खे फ़ाइदो पहुचायो खुदा जे मखलूक खे नफ़ो पहुचायो मदीने वारे साईं फरमायो त मन अरबा कबिदन जायन फलहुल जन्नत प्यासे जिगर खे पानी प्यारे रजायो तव्हांजे लाइ जन्नत लिखी हुई समझो था ॻाल्हि ये सदको जेको मां तव्हांखे ॿुधायो न सदको ग़रीबनि खे ॾियो मिस्कीननि खे छो इहे जेके मोहताज आहिनि ग़रीब आहिनि उन्हनि खे जी तव्हां सहायता कयो मदद कयो अल्लाह वरी तव्हांजी मुश्किल बीमारी दर्द कर्ज़ लाहे टारे तव्हां सदके जो फ़लसफ़ो सम्झो सदके करण में राज केड़ो आहे गरीब जी संभाल लो मिस्कीन जी संभाल लो मोहताज जी मदद कयो उन जो एवज़ो अल्लाह तव्हां खे ॾींदो दर्द वारा आयो दर्द लाहींदो बीमार आयो शिफ़ा ॾींदो कर्ज़ी आयो कर्ज़ लाहींदो पर अल्लाह जे बाननि सां बाज सां पेश अचो उन्हनि जी मदद कयो मदीने वारे साईं फरमाए त को अंधड़ो ॾिसो न बाज़ू रखियुनि खां उनखे ॿांह खां वठी 40 विकूं हलो 40 विकूं के अॻिते वठी हलो अल्लाह तव्हांजा 40 कबीरा गुनाह बख़्शे छॾे के अंधे के वठी उनजे मंज़िल ताईं पहुचायो मिसाल मस्जिद में वञे थो उनखे वठी वञी मस्जिद ताईं पहुचायो या मस्जिद खां घर ताईं पहुचायो कंहिंखे मंज़िल ते पहुचायो साईं फरमाइनि था अल्लाह तव्हांजे ज़िंदगी जे ख़ताउनि गुनाहनि खे बख़्शे माफ़ करे छॾे पंहिंजे सुवारीअ ते कंहिंखे खणी वञो मिसाल हितां बहिराणी जे ॻोठ मां वञो था पिया नसीराबाद वञो था पिया वॻण सुवारी खाली आहे उन ते उनखे खणी वञो साईं फरमाइनि था अल्लाह तव्हांखे इन अमल जे सदके अल्लाह तव्हांखे बख़्शे माफ़ करे छॾे
पाड़े वारो पंहिंजे काठी आहे न काम तव्हांजे भित ते रखण जी मोकल घुरे त उनखे रोकियो न, उहा भित ते काठी रखण ॾियो, अल्लाह ताला इन जे सदके बि तव्हांखे बख़्शे छॾींदो। अॼुकल्ह वरी अहिड़ो बि रवाज थी वियो आहे, हिकिड़े काठी रखण ॾिनी चई भाई भित ई मुंहिंजी आहे। गाॾी ते वञे पियो, हिकिड़े हथ ॾिनुसि, दादा मूंखे अॻिते खणी हल, वीचारो मिसकीन आहे खणी वञा, अॻिते हली ऐं पिस्टल कढी, जेको हथ ई पैसा ॾे मोबाइल ॾे त हणाए थो, झूठ थो कहे। हिकिड़े वीचारे खे रहम आयो, बादशाही वञी नलको लॻाई, बराड़ी ते नलको लॻाई त ग़रीब पाणी पीअंदा, जानवर बकरियूं टिकरियूं पाणी पीअंदियूं। ॿियो वरी राति जो आयो त नलके जी उहा मिशन ई पटियूं खणी वञो। मस्जिद में वेंदई पुराणी जुती फिटी करे कंहिंजो नओं बूट ॾिसंदा, हाणे बूट बि 25,000 जा थी विया आहिनि, कंहिंजो सुठड़ो बूट ॾिसंदा चूंडे उहो खणी, पोइ इहे हूंदई बि आख़िरत में बि इहे पादर हूंदई मथे। समझो था ॻाल्हि खे? हैदराबाद में वियुसि त मस्जिद जूं टोंटियूं थींदियूं आहिनि न, टोंटियूं, उन हर टोंटी खे तालो लॻो पियो, तालो ट्राई सर्किल जो तालो लॻो पियो। ख़ुदा जो कसम मां सोचण वेठो, वुज़ू कयो, सोचां पियो त हीउ जेको टोंटी खे तालो लॻल आहे त मथां को पटे खणी वञे। मूं चयो इहो तालो इन टोंटी खे न आहे, असांजे अकुल ऐं शूर खे तालो लॻल। ख़ुदा जो कसम मूंखे रोअण पियो अचे त असां मुस्लमान सॾाइण वारा अल्लाह जे घर में टोंटीअ खे बि असांखे तालो लॻाइणो थो पए त मथां इहो पटे केरु खणी वञे। हीअ असांजी नफ़्सियाती आहे, असांजी हालत बणी। मस्जिद शरीफ जूं प्लेटूं वठी त न ॾिनी, अल्लाह जे घर खे रोशन त न कयई, पर कंहिं ग़रीब या चंदो करे को प्लेट लॻाई, का बैटरी लॻी, राति जो ॾिसे मुलो कोन्हे, इहो थो खई वञे। हणंदा वरी मुले जा, मुलो वीचारो छा करे मिसकीन, पंहिंजो पेट पाले या तुंहिंजी बैटरी संभाले। मुले ते हर को कावड़ियो वेठो आहे, 5,000 जूं दबकियूं खाई निकिरंदो त मुले ते कावड़ियो। मौलवी तव्हांजो पेशमाम आहे न, इहो तव्हांजे ऐं अल्लाह जे दरमियान वकील आहे, अल्लाह सां ॻाल्हियुनि करण वारो तव्हांजो तर्जुमान आहे रब सां। जेॾी महिल बीहंदा आहियो न मुसले ते, इमाम बीहंदो आहे, तव्हां पुठियों बीह चवंदा पुठीअ आहिनि, जेके इमाम सॾींदो उनजो ख़्यालु रखंदो, उनखे पघार सोली ॾियो, उनजा बच्चा आहिनि, उनजो घर आहे, उन मौली साहब जी संभाल लो, उन बांगे जी संभाल लो। मस्जिद अल्लाह जे घर खे रोशन कयो। मदीने वारे साईं फरमाए जेको मस्जिद खे हिकिड़ी बत्ती ॿारे रोशन करे 70,000 नेकिन जो अजर उन जे दफ़्तर में रब लिखाए थो। जेकॾहिं तव्हां जेको माण्हू फौत थी वियो, मां वरी उहो पहिरीं ॻाल्हि ते थो अचां, यादि आहे विसरी वई जी, अचे थकायो ॻाल्हायो ईअं था ॼणो ॿमण बार मथां पइजी वियो अथव। कांधड़ा ईअं न कयो, चओ सुभान अल्लाह। हक़ सच चवंदो असां, पोइ अॻिते मूंखे दावत न ॾिजो। वो मिठा वदा मदीने वारे साईं जा आशिको, जेकॾहिं पंहिंजे मैयत खे फ़ाइदो पहुचाइण चाहियो था, पहिरीं ॻाल्हि आहे दुआ ऐं ॿी ॻाल्हि आहे सदको ऐं ख़ैरात। ख़ैरात कयो, तव्हांजे मैयतनि खे रब फ़ाइदो पहुचाईंदो। मानी जी ख़ैरात कयो न, इहो दाणो दाणो चांवर चांवर जो अजर तव्हांजे मैयत खे क़ब्र में मिलंदो। पानी जो ढुक के उञारे के प्यारियो था, इन पानी जे लप जो अजर ऐं सवाब तव्हांजे मैयत खे मिलंदो। वरी कुरान पढ़ो, टी ॻाल्हि आहे कुरान जी तिलावत। कुरान पढ़ी मिसाल अलम शरीफ़ या टे भेरा कुल वला हद पढ़ी, चओ त मौला मौला हिन जो अजर मुंहिंजे बाबा साईं जे रूह खे पहुचा। हितों तव्हांजो इहो क़ुरान पढ़ण
इहो सवाब जे मोबाइल जो मैसेज को न ठका कंदो आहे उते जेड़े नंबर ते सेंड कंदा आयो न उन नंबर ते वञी वो मैसेज पहुचंदो आहे तव्हांजी या खैरात या कुरान जी तिलावत ये मैयत वट उन कब्र में वञी पहुचंदी आहे पर जे वटी दिलड़ी कयो दिल थोड़ी कुशादी कयो पो रुगे पंजे पीउ के न बख्शो चो मौला हिन मुकाम में जेतरा भी मैयत है इन्हनि सभिनी के सवाब पहुचो अल्लाह ताला सभिनी मैयतन के हिक जेतरो सवाब पहुचो वरी ओतरो सवाब उन पढ़ण वाले जे दफ्तर में भी लिखंदो पर जे अन्या वाला दिल कुशादी दे रुगे मुक पंजे गोठ वारो मुकाम न चो मौला हुजूर जा उम्मती जेकी भी फौत थी विया उन सभिनी जे रूहन के सवाब पहुचा अरबे खरबे हुजूर जा उम्मती फौत थी विया हर कब्र में वो सवाब पहुचंदो ए एतरो सवाब वरी अल्लाह तहां जे दफ्तर में भी लिखंदो कोड़ो कम कजे न कजे कजे या न कजे वरी आ रात अचे थी पई 15 शाबान जी या मल्हाए जो या रात मल्हाए जो इन रात में 50 नफिल पढ़ना है सलातुल खैर जा या नमाज सलातुल खैर पढ़ो ऐं सलातुल तस्बीह पढ़ो अल्लाह जो जिक्र कयो कुरान जी तिलावत कयो एकड़ी दावत ॾेई थो वञा 15 शाबान जी रात दरगाह दिलबराबाद मोरो मुहम्मदी महफिल थींदी पूरे पाकिस्तान का अल्लाह जा बाना गॾु थींदा उन महफिल में अची उन दुआ में शरीक थियो भला मोरो परे थो लगे त कंबर शरीफ ते वेठो अथव न दरगाह रहमतपुर शरीफ वेठो अथव उते भी सलात तस्बीह थींदी आहे सोने सरदार कंबर वाले जे दर ते वञी दुआ घुरो मुझे सोने मुर्शिद मिठे पीर जे दरगाह ते वञी दुआ घुरो भला जे किथे भी नथा वञी सघो पो भला घर वारी जो नथो पासो छॾणो रूह थे कढे पो उते ही भला उन के बिहारियो ॿई ॼणा ॿई कम थी वेंदा सवाब भी थींदो पर इहा रात निंड जी ना है या रात जागण जी आ नफिल पढ़ण जी आ रब के राजी करण जी आ जेको इन रात में अल्लाह जे हुजूर में दुआ जा हथड़ा खणे तो अल्लाह ताला उन जा हथ खाली न मोटाईंदो अल्लाह करीम मुझो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए।